बर्तानिया में अशोक तामारक्षन नाले हिकु इंजीनियर खे जहाज़ ठाहिण जो ख़्यालु उन वक़्तु आयो जंहिं वक़्तु खेसि घर वारी संदसि सालगिरह ते हिकु तोहफ़ो ॾिनो, जंहिंमें हुन हिकु माहिर जी निगरानीअ में अधु कलाक ताईं हिकु नंढो जहाज़ उॾाइण जो तजुर्बो कयो। जंहिंखां पोइ अशोक में पंहिंजो ज़ाती जहाज़ ठाहिण जो जज़्बो जाॻी पियो। 2019 में हुन जहाज़ उॾाइण जो लाइसेंस वरितो ऐं पंहिंजे कुटुंब जे हिसाब सां हिकु जहाज़ ठाहिण जो पको इरादो कयो। पंहिंजे मक़सद लाइ हुन ॾखिण अफ्रीका जी हिकु कंपनी सिलिंग एयरक्राफ्ट जे 4 सीटनि वारे जहाज़ जी किट घुराई ऐं पंहिंजे घर अॻियां मौजूदु पार्क में गैराज ॾे जहाज़ ठाहिण शुरू कयो। मुकमल जहाज़ ठाहिण लाइ अशोक जी धीअरुनि बि हुन जी मदद कई। अहिड़ी रीति हिन 1.5 साल जे वक़्त में माहिरनि जे 12 भेरा इन्वेस्टिगेशन खां पोइ नेठि पंहिंजो जहाज़ तयारु करे वरितो। आज़माइशी तौर ते उन जहाज़ खे जनवरी 2022 में 20 मिंटनि ताईं उॾायो वियो, जंहिंखां पोइ हलंदड़ साल ई हुन मई में बाज़ाब्ता तौर फिटनेस परमिट माणे वरिती। हाणे अशोक उन जहाज़ ते पंहिंजे घर भातियुनि सां गॾु यूरोप वञण जो इरादो रखे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk